औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइल सुवाल कयो आहे त या अल्लाह मदद चवण खां अलावा या रसूलुल्लाह मदद या गौस अल मदद या कंहिं बि वली कामिल जे ज़ात खां मदद घुरणु जाइज़ आहे? जवाब आहे बिअौनिल्लाह, अल्लाह जी मदद सां। कुरान मजीद फुरकान हमीद में 3 लफ़्ज़ बयान थियल आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ नसर यंसुर, इन जी माना बि मदद। ॿियो लफ़्ज़ ईंदो आहे मौला, इन लफ़्ज़ जी माना बि आहे मदद। ऐं टियों कुरान पाक में लफ़्ज़ मदद ई अचे थो। लफ़्ज़ 3 थी विया, मदद, नसर, मौला, औला, मौला। इन्हनि टिनी जी माना साॻी आहे, यानी मदद करणु। जहिड़ी तरीक़े सां अरसल, जा, बअस, अखर अलॻि अलॻि आहिनि, लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि, पर माना टिनी जी साॻी आहे, अचणु। सूरह मोहम्मद में अल्लाह ताला इरशाद फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरकुम व युसब्बित अक़दामकुम। नसर वारो लफ़्ज़ आहे, ईमान वारो तव्हां अल्लाह जी मदद कयो त अल्लाह तव्हांजी मदद कंदो, इन बदिले में तव्हांखे साबित कदम रखंदो। सूरत सफ़ 28 पारे में फरमाई, क़ाल मन अंसारी क़ाल ईसा इब्नु मरियम लिल हवारियून मन अंसारी इलल्लाह क़ालुल हवारियून नहनु अंसारुल्लाह। वो नसर वारो, मदद वारो। अहिड़ी तरीक़े सां मुख़्तलिफ़ जॻह ते अचे थो। नंबर 2 मदद, सूरह बकरा में अल्लाह साईं ग़ज़ब बदर जो ज़िक्र कंदे इरशाद फरमाए, फल युमदिदकुम बिसलासति आलाफ़िम मिनल मलाइकत। पोइ अल्लाह ताला उन्हनि जी 3000 मलाइकनि सां मदद फरमाई। अचूं था 3 ते। टियों जेको लफ़्ज़ आहे मौला जो, सूरत मोहम्मद में अल्लाह से इरशाद फरमाए थो, अल्लाहु मौलल लज़ीना आमनू वल काफ़िरीन ला मौला लहुम। यानी क़यामत जो ज़िक्र कंदे फरमायईं त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ईमान वारनि जो मददगार हूंदो ऐं काफ़िरनि जो को बि मौला यानी मददगार न हूंदो। सूरतुल बक़रा जी बिल्कुलु आख़िरी सिट में अल्लाह से इरशाद फरमाए थो, वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना अंत मौलाना फ़ंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। फ़ंसुरना अंत मौलाना फ़ंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। मौला तूं असांजो मददगार आहीं, अंत मौलाना तूं असांजो मददगार आहीं, फ़ंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। पोइ असांखे काफ़िरनि ते मदद ॾे। मौला जी माना मददगार। इन्हनि समूरनि आयतुनि सां इहा ॻाल्हि वाज़िह थी वई त मौला जी माना मददगार आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इरशाद फरमायो न त मन कुंतु मौला फ़हाज़ा अलीयुन मौला। इन ॻाल्हि ते बाद में अचूं था। हाणे अचूं था सूरत तहरीम आयत नंबर 4 में अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमाए थो, फ़इन्नल्लाह हुव मौलाहु। उहो सूरत बकरा जा लफ़्ज़ अंत मौलाना या अल्लाह मौलल लज़ीना आमनू, सूरह मोहम्मद जा लफ़्ज़ अल्लाह मौलल लज़ीना आमनू वल काफ़िरीन ला मौला लहुम। हिन आयत में फरमाई फ़इन्नल्लाह हुव मौलाहु, पोइ बेशक अल्लाह उन जो मददगार आहे। इन आयत जूं अॻियां जेके अखर आहिनि हुज़ूर जे अज़वाज जी ॻाल्हि हले थी पई, पर पूरी उम्मत जे लाइ इशारो फरमाई। फ़इन्नल्लाह हुव मौलाहु व जिब्रील
व सालिहुल मुमिनीन वल मलाइकतु बअद ज़ालिका ज़हीर। बेशक अल्लाह उन्हनि जो मददगार आहे, व जिब्रील मददगार आहे, व सालिहुल मुमिनीन ऐं नेक परहेज़गार यानी मुत्तकी मोमिन बि उन जा मददगार, वल मलाइकतु ऐं मलाइक बि बअद ज़ालिका ज़हीर। इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे। हिन आयत में अल्लाह ताला ये लफ़्ज़ वाज़िह फ़रमाइश आहे त अल्लाह मददगार आहे, या अल्लाह मदद चवणु जाइज़ आहे। व जिब्रील भी मदद करे थो। जिब्रील जो हेठि दर्जो आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद में अहल बैत ऐं सहाबा जा दर्जा आहिनि। सहाबा में वठो या अहल बैत में हज़रत मौलाए कायनात सईदना अली करम अल्लाह वजहुल करीम खे या अली मदद चवणु जाइज़ थी। उहो जेको साईं जन इरशाद फरमायो त मन कुंतु मौलाहो फ़हाज़ा अलीयुल मौलाह, जंहिंजो मां मददगार आहियां अली बि उनजो मददगार आहे। या अली मदद चवणु, या हसन मदद चवणु, या हुसैन मदद चवणु, या अबू बकर सिद्दीक़ मदद चवणु, या उमर फ़ारूक मदद, या उस्मान गनी मदद, अहिड़े तरीक़े सां जॾहिं जिब्रील मददगार आहे पोइ फरमाईं व सालिहुल मुमिनीन ऐं नेक मोमिन बि मददगार आहिनि। फ़इन्नल्लाह व मौलाह व जिब्रील व सालिहुल मुमिनीन ऐं सालिह मोमिन बि मददगार आहिनि। सालिह मोमिन यानी मुत्तकी परहेज़गार। हज़रत पीरान पीर दस्तगीर महबूब सुबानी सईदना अब्दुल कादिर जीलानी, या गौस अल मदद, या शेख अब्दुल कादिर जीलानी शैयन लिल्लाह अल मदद जायज़। इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल फसानी अल मदद, शेख शहाबुद्दीन सोहरवर्दी अल मदद, हुज़ूर सैयदना गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया रहमतुल्लाह अलैह अल मदद, ख्वाजा गरीब नवाज़ सैयद हसन संजरी अल मदद, व सालिहुल मोमिनीन जे ज़ुमरे में ये सभु अचनि था पिया। वल मलाइकतु बअद ज़ालिका ज़हीर। जिब्रील खां अलावा मीकाईल आहे, इसराफील आहे, इज़राईल आहे, महिलाईल आहे वग़ैरह ॿिया जेके बि मलाइक आहिनि। क़ुरान मजीद फरमाए तो मलाइक बि मददगार आहिनि। बअद ज़ालिका ज़हीर, इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे। प्यारा दोस्तों, हदीस पाक जे तरफ़ असीं वियासीं न, जो सभु मसाइल क़ुरान पाक में त मौजूदु आहिनि। हदीस क़ुरान पाक जो तफ़सीर आहे। पर जे हदीस पाक में अचबो तो ॻाल्हियूं त तमामु वाज़ो थी वञनि। जॾहिं क़ुरान पाक में वाज़ो थी वई ॻाल्हि त हाणे हदीस पाक ते नथा अचो। इन जे करे हदीस पाक खोलींदासीं, सरकार जा फ़रमान खोलींदासीं त वरी पोइ वक़्तु तमामु घणो लॻी वेंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन जल जलालहू अवां असांखे शाल इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन या रब्बिल आलमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम।